इस्लामाबाद में आमा खे ख़बर ॾींदा हलूं त पेट्रोलियम डिवीज़न मुल्क में ॿारनि जे अघनि बाबति पधिराई जारी करे छॾी आहे। पेट्रोलियम डिवीज़न तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त फ़ी लीटर पेट्रोल 16 सेप्टेम्बर खां 16 डिसंबर 2023 ताईं 64 रुपया 4 पैसा सस्तो ऐं फ़ी लीटर डीज़ल जी क़ीमत में 52 रुपया 99 पैसा घटिताई थी है। पधिराई मूजिब 16 सेप्टेम्बर खां 2023 में पेट्रोलियम जी क़ीमत फ़ी लीटर 331 रुपया 80 पैसा हुई। हाणे फ़ी लीटर पेट्रोल जी क़ीमत घटिजी 267 रुपया 34 पैसा थी है। अहिड़े रीति फ़ी लीटर हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत 329 रुपये 18 पैसा हुई, जेका घटाए 276 रुपया 19 पैसा थी है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।